अस्सलाम यूट्यूब दोस्तों आऊँ आहियां जुम्मन चली उम्मीद तव्हां ख़ैर सां हूंदा दोस्तों जेतिरी तरह थोड़ी मूंखे मोट मिली रही आहे तव्हां दोस्तनि जी तव्हांजा लख लाइ कुर्ब तव्हां अलाह ख़ुशि कंदो ईअं मुंहिंजी सपोर्ट कंदा रहो त हीअ जेको किताबनि जो तारीफ़ आहे चैनल जो इन खे मां अॻिते वधायां कम खे अॻिते वधाईंदो रहां ऐं फेसबुक ते बि मां जो इहो पेजिस आहे बुक्स वर्ल्ड नाले सां जेको मां कमु कयां थो पियो तव्हांजी गुज़ारिश आहे त मां लिंक ॾियां थो हेठि डिस्क्रिप्शन में तव्हां उते जे मूंखे फॉलो कंदव पेज लाइक कंदव त सिंधी अदब जी थोरी ख़िदमत थी वेंदी दोस्तो अॼु हीअ किताब आहिनि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जा सिंधी ॿोली ऐं ग्रामर ते हीअ आहे पहिरियों किताब सिंधी ॿोली जो तशरी ग्रामर ऐं जॾहिं ॿियो ही किताब आहे सिंधी सूतियात सूतियात चइबो आहे आवाज़ खे साउंड खे जेको आहे सो ही टाइटल ते बि हिन असांजे ग़ुलाम अली अलाना साहिबु जेको आहे हीअ फ़ोटो आहे उन जो दोस्तो पहिरियों जो किताब जी ही बाइंडिंग आहे पकी बाइंडिंग आहे पनो ॾाढो भलो आहे ऐं पने जी क्वालिटी ॾाढी जेको आहे सो हिनखे इंडोनेशियन पेपर चवंदा आहिनि ऐं तव्हांखे हीअ किताब जेको आहे सो तक़रीबन लॻभॻि जेको आहे सो हुनजा पेजिस 350 पेजिस आहिनि तव्हांखे वॾी साइज़ में हीअ अधु क़ीमत ते 500 रुपए ते तव्हांखे आराम सां मिली वेंदो ऐं जॾहिं त हीअ जेको किताबु आहे 200 पेजनि जो हीअ बि तव्हांखे अधु क़ीमत ते हिन जी क़ीमत जेको आहे सो ॿियो छापो आहे हिन जो टियों छापो आहे चोथों छापो दोस्तो हिन किताब जो चोथों छापो आहे ऐं हिन जी क़ीमत जेका आहे सो ताज़ो छपियो अथनि 600 रुपया क़ीमत हिन जी रखी वई आहे ऐं हिन जी 1000 रुपया क़ीमत हीअ 500 मिलंदो हीअ 300 मिलंदो बसि हाणे छा कजे पनो महांगो पने साइज़ भली ऐं दोस्तो जॾहिं हीअ जेको हीअ किताबु आहे हीअ बि जेको आहे असांजो ॿियो दफ़ो छपियो वियो आहे एॾी हिन जी डिमांड आहे जो तव्हां इन में अंदाज़ो लॻाए सघो था हीअ किताबु सूतियात जो आवाज़नि जो 4 दफ़ा छपियो आहे ऐं हीअ जेको किताबु आहे उहो 2 दफ़ा छपियो आहे हिन डिमांड आहे दोस्तो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो हीअ जेको किताबु आहे सिंधी ॿोली जो तशरी ग्रामर त हिन में चए थो सिंधी व्याकरण ग्रामर वारे मौज़ूअ ते सिंधी ॿोली जे वॾनि वॾनि माहिरनि ऐं विद्वाननि खां पोइ जर्मन अंग्रेज़ इताली रूसी कैनेडा ऐं भारत जी लिसानियात जे माहिरनि वॾी महिनत कई आहे ऐं पंहिंजो नूर निचो आहे इन्हनि माहिरनि मां केतिरनि ई किताबनि जा हवाला हिन किताब में ॾिना विया आहिनि दोस्तो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना स्कूल ऑफ ओरिएंटल एंड अफ्रीकन स्टडीज़ लंडन मां इल्म लिसानियात ॿोली जो इल्मु ऐं सिंधी सूतियात आवाज़ जो इल्मु जनरल लैंग्विस्टिक एंड फोनेटिक्स 1961 में MA हासिलु कई लंडन मां त दोस्तो हीअ माना ख़ासि मां हीअ किताबनि जे हवाले ॿुधाईंदो हलां त हीअ किताबु सिंधी अदब खे छॾे बाक़ी जेके असांजा MA जा शागिर्द आहिनि सिंधी में सिंधी जा जेके आहिनि उन्हनि जे लाइ हीअ ॾाढो काराइतो ऐं ज़बरदस्त किताबु आहे हीअ भाङियो पहिरियों आहे ॻाल्हाइण जा लफ़्ज़ उन्हनि जो अभ्यास उन्हनि में भाउ पहिरें में ॻाल्हाइण जा लफ़्ज़ हीअ जेके असांजा इंग्लिश में पढ़ी ईंदा आहियूं उहे भाउ ॿियो इस्म जा अदद उन्हनि जा क़िस्म ईअं ई दोस्तो हीअ मुख़्तलिफ़ जेके असांजे ग्रामर जा लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे ई जेको आहे सो कलम खयो वियो आहे ॾाढो सुठो ज़मीर उन्हनि जा क़िस्म ऐं बाब जेको आहे सो 5 आहे हरफ जर 6 आहे सिफ़त 7 ज़रफ़ ऐं 8 फेल त हीअ मौज़ू आहिनि जेके सो हिन किताब जा ॾाढो शानदार किताबु आहे ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे ख़ासि उन्हनि जे लाइ जेके MA जा शागिर्द CS जा शागिर्द आहिनि हुजनि जेके ग्रामर हुजे माना सिंधी ग्रामर जे हवाले खां उन्हनि जे लाइ हीअ हिकिड़ो ॾाढो शानदार किताबु आहे जॾहिं त हीअ आवाज़ सूतियात हीअ बि हिकिड़ो दोस्तो ॾाढो शानदार किताबु आहे ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे किताबु उन्हनि जे लाइ आहे जेके मां ॿुधाईंदो हलां त MA जा शागिर्द सिंधी MA जा शागिर्द सिंधी शागिर्दनि लाइ हीअ हिकिड़ो निहायती ज़बरदस्त किताबु आहे जेके हीअ उन्हनि जे लाइ ॾाढो माना ज़बरदस्त जेको मददगार थींदो हीअ किताबु सूतियात जो या तशरी इल्मु दोस्तो सूतियात जो मां थोरो ॿुधाईंदो हलां त सूतियात आवाज़ हिकु ॾुखियो इल्मु आहे ॿियनि इल्मनि वांगुरु हिन इल्म लाइ बि जदीद ज़माने में तजुर्बेगार साइंसी आलात कमु आणंदा वेंदा आहिनि मौजूदा दौर में हिन इल्म जी अहमियत हेकारी वधी वई आहे सूतियात जी तारीख़ सिंधु माथिरी तारीख़ वांगुरु तमामु घणी पुराणी आहे इल्मु तिब इल्मु रियाज़ इल्मु कीमिया रियाज़ी इल्मु ज्योतिष इल्मु तबई तोड़े जादू ऐं मंतर जे इल्मनि वांगुरु ॿी दुनिया खे हीअ इल्मु सूतियात में सिंधु माथिर जे माहिरनि खां ई विरसे में मिलियो आहे लिसियाना जे मशहूरु अमरीकी माहिर
ब्लूमफील्ड क़बूल कयो आहे त आवाज़नि जे उचारण जो ढंग दुनिया जे पहिरें बरे सगीर इंडो पाक जे आलमनि वाक़िफ़ु करायो। जेको पहिरियों जेको आहे त इंडो पाक जे जेको आहे सो बरे सगीर में उन्हनि माहिरनि हिन असांजे जेको आहे सो बरे सगीर जे इन्हनि माहिरनि उचारण जो ढंग माना सेखारियो वियो। सो तव्हां ही वॾी वीडियो थी वई आहे। तव्हांखे गुज़ारिश कबी वीडियो खे लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब लाइ तव्हांजा लख लाख दोस्तो, तव्हांजी महिरबानी।